गुलाम अली चांडी की रिपोर्ट मुताबिक ब्यूरो चीफ जामचोरो मुआवने खुसूसी वजीर आला सिंध फोकल पर्सन रेन इमरजेंसी जिलो जामचोरो डॉक्टर लालचंद अकरानी कोहिस्तान के बरसात मुतासिर इलाइक़नि किरचात पहुंची वियो इलाइक़े के तफ़सीली दौरो करे बरसात सबब थियल नुक़सान बाबत तफ़सील मालूम कई बरसात दौरान घरनि जी छित किरण सबब फोत थियल पीरसन अली मोहम्मद तड़ ऐं उन जे नुंहुं जी फोतगी ते वारसनि सां ताज़ियत करे ज़ाती तौर 50,000 रुपया मदद कई हुन ॿिनि माण्हुनि जी फोतगी ग़रीब माण्हुनि जी बरसात सबब घरनि ऐं फसलनि जे थियल नुक़सान ते तमामु घणे अफ़सोस जो इज़हार कयो किरचात जे दौरे दौरान सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे मुआविने ख़ासि वज़ीर आला सिंध फोकल पर्सन रेन इमरजेंसी ज़िलो जामचोरो डॉक्टर लालचंद अकरानी चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो सरदारी वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह जे हुकुम ते हिते पहुतो ऐं पीपी हुकूमत हमेशह ॾुखे वक़्त में अवाम जो साथ ॾिनो आहे बरसातूं हुजनि ॿोॾूं हुजनि कहिड़ो बि मुश्किल वक़्तु हुजे पीपी हमेशह अवाम सां निभायो आहे हुन चयो त पीपी एमएनए मलक असद सिकंदर ख़ान असांजो वॾो आहे असां हिकु पार्टी जो हिसो आहियूं सभु मुतहद आहियूं हुन चयो त बरसात सबबु माण्हू जा घर किरण सां गॾु माण्हुनि जे ज़रई फसलनि जो तमामु घणो नुक़सानु थियो आहे जो पयमाल मुतासिर थियो आहे जीअं रस्ता साफ़ थींदा लाइव स्टॉक ऐं ज़रई टीमूं मोकिलियूं वेंदियूं हुन चयो त सिंध हुकूमत किरचात जे बरसात मुतासिरनि जी भरपूर मदद कंदी खेनि अकेलो कोन छॾींदासीं हुन चयो त ही कुदरती आफ़तूं आहिनि इंसान जे वस जी ॻाल्हि कोन आहे सिंध हुकूमत तरफ़ां मुतासिरनि खे हर मुमकिन रिलीफ मुहैया कयो वेंदो हुन चयो त डीसी जामचोरो सां मीटिंग में उन ॻाल्हि ते वधि खां वधि ज़ोर ॾिनो अथमि त बरसात सबबु माण्हुनि जा घर किरी विया आहिनि ॿिनि ॿनियुनि जा बंद टुटी विया आहिनि फसल तबाह थी विया आहिनि माण्हुनि खे तकिड़ो रिलीफ मुहैया कयो वञे जल्द खां जल्द खेनि टेंट राशन मुहैया कयो वञे हुन चयो त असां नंढा थी वॾा थिया आहियूं हुन क़िस्म जूं बरसातूं अॻु न ॾिठियूं आहिनि माण्हुनि जो वॾो नुक़सानु थियो आहे संदन तकिड़ो तदारक कयो वेंदो उन मौक़े ते असिस्टेंट कमिश्नर थाणो बुला ख़ान अब्दुल क़ादिर अकलाणी इक़बालाणी ऐं पीपी तालका थाणो बुला ख़ान जो सदर कामरेड भगवान दास कोहिस्तानी पीपी तालका इंफॉर्मेशन सेक्रेटरी इम्तियाज़ मंगणहार वॾेरो शाहिद हुसैन मूसो ऐं ॿिया मौजूदु हुआ